ओ दरिया ते जे धाड़ा हूंदा बागी बागी पहाड़ा हूंदा ओ धरती ते जे धाड़ा हूंदा बागी बागी पहाड़ा हूंदा बागी बागी पहाड़ा हूंदा। दरियान सां मोहबत जो ॾींहुं आहे। असीं इहो चवंदासीं त दरिया ते धाड़ो नामंज़ूर सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर। वक़्त ब वक़्तु जेका ई सिंधू दरिया जे ख़िलाफ़ु जेका ई साज़िश रची थी वञे त उहे जेके नापाक निगाहूं आहिनि उन्हनि खे असीं ॿुधायूं था त असांजी तहज़ीब हेतिरनि सालनि हज़ारे सालनि खां वठी ज़िंदा आहे त उनजो कारण आहे त पाण वटि दरिया आहे, पाण वटि सिंधू दरिया आहे ऐं दरिया जो तहफ़ुज़ पाण सभिनी जो फ़र्ज़ु आहे। त सिंधू दरिया जंहिं आब ताब सां वहे थो ईअं ई वहंदो रहे ऐं मथे जेके गैर क़ानूनी बंद ॿधी कैनाल ठाहिया पिया वञनि उहे फिलफोर बंदि कया वञनि। इन्हीअ सां झंगली जीवत तबाह थींदी जेकॾहिं दरिया उन आबो ताब सां न वहंदो त ठटे सिजावल बदीन जूं ज़मीनूं जेको आहे सो समुंड पाए वेंदो ऐं उहे खारियूं थी वेंदियूं ऐं जेको आहे सो आबादी लाइक़ु न रहंदियूं, जर खारा थी वेंदा। उन जे करे सिंध जो माण्हू इहा पुरज़ोर घुर थो करे त मथे पंजाब तरफ़ां या वफ़ाक़ तरफ़ां जेके बंद ॿधी कैनाल ठाहिया था वञनि उहे फुल फोर बंदि कया वञनि। हाणे ॾिसूं था त असांजे सिंधू दरिया जेको आहे दुनिया जी वॾियुनि 20 नदियुनि मां जेको आहे हिकिड़ो इहो दरियाउ आहे। हाणे इहो दरिया असांजो जेको आहे सो जियापो आहे ऐं इन दरिया ते जॾहिं पोएं दौर में जेके आहिनि से बंद ॿधा विया जीअं तरबेला या कैनाल जेके आहिनि से कढिया विया, मां ईअं चवंदुसि त सिंध गवर्नमेंट खे त जेको आहे सो अखियूं खोलणु खपनि। 2006 में यूनाइटेड नेशंस जी जेको आहे सो रिसर्च जियोफ्री लीन जेका आहे उहा लिखियो हुयो त मरंदड़ जेके दरिया आहिनि उन्हनि मां जेको आहे सो सिंधू दरिया बि आहे। दरियानि सां मोहबत रुॻी इहो न आहे त दरिया पाणी ॾींदड़ न, पर दरियानि सां मोहबत जो हिकिड़ो इहो बि पंहिंजो तसलसुल आहे त दरिया कंहिं बि धरती जो सकाफ़ती तहज़ीबी उञाण थींदा आहिनि ऐं दरियानि खे जीआरणु यकीनन उन क़ौम जे तहज़ीब सकाफ़त इक़्तिसादियात मईशियत खे जीआरणु आहे। सिंधू दरिया जेको सिंधुनि जी शह रग आहे उन दरिया ते घणे वक़्त खां वफ़ाक़ जे तरफ़ां पंजाब जे तरफ़ां जेके कब्ज़ा थियनि पिया, दरिया जेको आहे उहो गेज़ो गज़ब ते आहे। अॼु 14 फेबरवरी ते दरियानि जे 14 मार्च ते दरियानि जो जेको मोहबत जो ॾींहुं आहे, दरियानि जो जेको आलमी ॾींहुं आहे, उन ॾींहं ते असीं सिंधी माण्हुनि खे चऊं था त अचो सिंधू दरिया खे बचायूं, सिंधू दरिया खे बचाए करे पंहिंजी सकाफ़त पंहिंजी तहज़ीब इक़्तिसादियात खे बचायूं। अॼु दरियानि जो आलमी ॾींहुं आहे ऐं सॼी दुनिया जे अंदरि उहे क़ौमूं ऐं उहे मुल्क ख़ुशनसीब हूंदा आहिनि जितां दरिया वेंदा आहिनि। दरिया जॾहिं समुंडनि सां मिलंदा आहिनि त उते डेल्टा पैदा थींदी आहे ऐं उहे मुल्क मुआशी तौर ते ताक़तवर बनबा आहिनि। पर बदकिस्मतीअ सां असांजो अहिड़ो मुल्क आहे जिते दरिया खे गदिलो बनायो वियो आहे, दरिया ते राताओ हयो आहे, दरिया मां कैनाल ऐं नहरूं कढी उन खे जेको वहंदड़ दरिया खे सोढ़ो कयो वियो आहे, दरिया जे अंदरि बंद ॿधा विया आहिनि। हीअ जेकी ख़राबु हुक्मरानी आहे, करप्ट हुक्मरानी आहे, असां उन जे ख़िलाफ़ु मज़ामत कयूं था ऐं सिंध यूनाइटेड पार्टी दरियानि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पंहिंजे दरिया सिंध सां वचन करण आया आहियूं। ओ बाज़ार फुराई चोरनि खां, बाज़ार फुराई चोरनि खां, बाज़ार फुराई चोरनि खां, बाज़ार फुराई चोरनि खां, काहेड़ी तूं सरकार न थी धरतीअ जोगदार यार असांजो यार न थी पर धरतीअ जोगदार यार असांजो यार न थी पर धरतीअ जोगदार।